ऐ दुनिया वारो मुझो महबूब तव्हां मंजा कहजो पियो नाए वला किर रसूल अल्लाह लेकिन अल्लाह जो रसूल आए व खातमुन नबिय्यीन ऐ नबुव्वत के खत्म फरमाइण वारी ज़ात आमना जे लाल जी ज़ात आए व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। रब इरशाद फरमायो आए ऐ मुझा बानो मां अल्लाह हर शय जो इल्म रखण वारो आया। इन आए मुबारक जी तफसीर में शान नुज़ूल जे मुतालिक मुहद्दिसीन व मुफस्सिरीन फरमायो आए इन आए मुबारक जो शान नुज़ूल ही आए जने मुझे महबूब जो सहाबी हजरत ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने जे ताजदार सरवरे कायनात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी पाक बारगाह में आयो आए। न खां कबल मां हिकड़ी ॻाल्हि अर्ज़ कंदो वञा। हज़रत ज़ैद बिन हारिसा ज़ैद नालो आहे, पीउ जो नालो हारिसा आहे, मां जो नालो सादा आहे। हज़रत ज़ैद बिन हारिसा जी तक़रीबन 8 साल उन खां चंद महीना उम्र मुबारक आहे। अम्मा साइण बाह खां वरतो आहे ओ ज़ैद अॼु त मां तोखे हल पंहिंजे बाणन वठी हली रही आहियां। यानी ज़ैद बिन हारिसा पंहिंजी अम्मा सां नानन जे तरफ वञी रहियो आहे। विच में जंगलात ऐं बयाबान में डाकू आया आहिनि, चोर आया आहिनि, फुर लुट कई आहे। अम्मा साइण खां सादो सामान खसियो आहे। आखिरकार हज़रत ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु भी अम्मा साइण खां खसे वरतो आहे। अम्मा साइण अकेले घर में आई आहे। हज़रत हारिसा खे ॿुधायो आहे ओ हारिसा अॼु मां ज़ैद खे पंहिंजे बाणन वठी वञी रही हुयसि पर मुंहिंजे साम्हूं चोर आया आहिनि, मूंखां रहज़नी कई आहे। मुंहिंजो हसीनो जमील ज़ैद मूंखां खसे विया आहिनि। हारिसा ॾे त ख़बर हाणे छा करणो आहे। आख़िरकार लाचार थी पंहिंजे घर में वेही रही आहे। अदा वक़्तु गुज़रंदो रहियो, ॾींहं गुज़रंदा रहिया, रातियूं गुज़रंदियूं रहियूं। अबो परेशान, अम्मड़ परेशान, ॾींहं राति अरबी में पंहिंजे मक़ाम ते ॻाल्हियूं कंदा रहिया। उन जो शाइर हिकिड़े मक़ाम ते तर्जुमो लिखियो आहे, दर्दमंदाना अल्फाज़ हज़रत हारिसा भी फरमाए रहियो आहे। हज़रत सादा वजे की वालिदा आहे हज़रत ज़ैद जी हू भी फरमाए रही है ओ आसमान जेकॾहिं तू मुझे ज़ैद खे खणी वियो आहे, जेकॾहिं तुंहिंजे तरफ मुंहिंजो ज़ैद आयो आहे त ज़ैद मुंहिंजो तो वटि अमानत आहे। मुंहिंजे ज़ैद जी हिफ़ाज़त तोखे करणी आहे। आसमान मुंहिंजे ज़ैद खे ज़मीन जी तरफ उछला ताकि असां ॿई अबो अम्मा पंहिंजे ज़ैद खे ॾिसूं। वरी बाद में उन्हनि फरमायो आहे ओ ज़मीन दे त ख़बर जेकॾहिं तुंहिंजे मथां असांजो ज़ैद आयल आहे, ज़ैद असांजो हसीनो जमील आहे। टोटल असां वटि 3 बच्चा आहिनि। हिकु वॾो पुटु ज़ैद आहे, ॿियो बि पुटु हिकिड़ो आहे, 3 नियाणी आहे। पर असांजी नज़र ऐं मुराद वॾो पुटु आहे। ज़ैद असांजो तुंहिंजे ज़मीन जे मथां आहे। ऐं ज़मीन जेकॾहिं तुंहिंजे मथां ज़ैद आहे, ज़ैद जी हिफ़ाज़त तुझे अमानत में आए। दोस्ताने मोहतरम वक्त गुजरंदो रहियो, कुछ अय्यामो ॾींहं गुज़रिया आहिनि, कुछ हफ़्ता गुज़रिया आहिनि। बनु साजा कुछ माण्हू मक्कतुल मुकर्रमा में हज जे लाइ आया। उन्हनि ॾींहंनि में ही हालात गुज़रिया हुया जॾहिं हज़रत ज़ैद बिन हारिसा चोरन खणी डाकुन चंद ॾींहंनि खां बाद में उकाज़ा जी बाज़ार में आंदो आहे। विकामण जे लाइ जॾहिं दम लॻो आहे, वाक थियो आहे, अदा ज़ैद खे विकिणणो आहे। वठण वारनि दम लॻाया, वाक ॾिना आहिनि, केतिरे में ज़ैद ॾींदो। हिन तरफ़ खां मक्कतुल मुकर्रमा खां हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा हज़रत पंहिंजे हकीम इब्न हिज़ार भाटे खे मोकिलियो आहे ओ हकीम वञ, मां अकेली आहियां घर में, मां कमु कोन करे सघंदी आहियां, मुंहिंजे लाइ मुश्किलात हूंदा आहिनि। अॼु उकाज़ा जी बाज़ार में वञ, उकाज़ा
जी बाजार जो वार आए वञ हुतां को गुलाम अरबी नस्ल खरीद करे जेको मुझो घर जो कम काज करे। हजरत हकीम इब्न हिजार हजरत सैयद खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हु का दिरहम दीनार वठी करे उकाजा जी बाजार में आया। जने उते आया पुछंदे पुछंदे बुधाइंदे बुधाइंदे अदा मुके गुलाम वठणो आए। जने उते पुगाइल हजरत ज़ैद बिन हारिसा जे मथा नजर पई आए। हजरत ज़ैद बिन हारिसा हसीनो जमील आए 8-9 सालन जी उम्र मुबारक आए। कतो कामत ॾिठी करे आखिरकार हजरत ज़ैद बिन हारिसा के खरीद करे सैयद खदीजतुल कुबरा रदियल्लाहु ताला अन्हा जी बारगाह में आंदो आए। हजरत ज़ैद बिन हारिसा अची वियो आए। सैयद खदीजा पंहिंजी गुलामी में रखियो आए। कुछ ॾींहंनि खां बाद में जॾहिं हजरत ज़ैद बिन हारिसा रदियल्लाहु ताला अन्हु के हकीम इब्न हिजार सैयद खदीजतुल कुबरा वट आंदो पोते जने चंद दी रहा पाण या चंद माह रहा वो जने ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाहे करम मुबारक हजरत ज़ैद बिन हारिसा रदियल्लाहु ताला अन्हु जे मथा पई आहे। तो दोस्ताने मोहतरम जने हजरत ज़ैद बिन हारिसा रदियल्लाहु ताला अन्हु जे मथा निगाहे मुस्तफा पई आहे। आमना जे लाल फरमायो आहे ऐ खदीजा दे त खबर ही गुलाम किथां आंदो आए। आका गुलाम उकाजा जी बाजार खां आयो आए। हकीम इब्न हिजार वठी आयो आए। महबूबन फरमायो खदीजा यो गुलाम मुखे दियो। हजरत सैयद खदीजतुल कुबरा आमना जे लाल जी बारगाह में बतौर तोहफा हजरत ज़ैद बिन हारिसा पेश कियो आए। हाने ज़ैद बिन हारिसा गुलामी में आका जी में अची वियो आए। जने आमना जे लाल जी पाक बारगाह में आयो आए। महबूबन फरमायो आए ओ खदीजा दे त खबर ज़ैद के तू केड़ी सूरत में आंदो आए। आका मां गुलाम करे आंदो आए पंजे कम काज जे लाए आंदो आए। महबूबन इरशाद फरमायो आए ऐ खदीजा अज खां बाद में ज़ैद गुलाम ना आए बल्कि ज़ैद मुझो सजल पुत्र आहे। ज़ैद मुझो सजल पुत्र आहे। दोस्ताने मोहतरम इख्तिसार अर्ज करे रहियो आया हेना मुझे आमना जे लाल हुन के आजाद फरमायो आए। इन्हीं ही दौरान उन इलाके खां चंद माण्हू आया मक्कतुल मुकर्रमा में हज उम्रे जे लाए आया। घुमंदे घुमंदे तवाफ कंदे जने बारगाह मुस्तफा में आया ऐलान नबुवत नाए थियो। बारगाह मुस्तफा में आया हजरत ज़ैद बिन हारिसा ते नजर पई आए। हज उम्र अदा करे जने पंहिंजे इलाके में वापस विया आहिनि। उते इलाके में वापस वञण सां हजरत हारिस के ॿुधायो ओ हारिसा ऐ सादा जेको तव्हां जो पुत्र तव्हां खां डाकू चोर रहज़न खसे विया हुआ अॼु उहो तव्हां जो पुत्र ज़ैद असां हरम काबा में ॾिसी आया आहियूं जेको अब्दुल्लाह जे पुत्र हजरत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आए। आखिरकार जॾहिं हजरत ज़ैद बिन हारिसा हजरत सादा बेज़ाल मुर्स हलिया आहिनि बारगाह मुस्तफ़ा में आया। पुजाइंदे पुछाइंदे जने आका जी बारगाह में आया ऐ मुझा महबूब ज़ैद असां जो तव्हां वटि आए। हबीबन फरमायो आए ऐ हारिसा जी ज़ैद असां वटि आए हाणे छा हुकुम आए। आका जी बारगाह में अर्ज़ कयो आका असां ज़ैद के वठण आया आहियूं। आमना जे लाल फरमायो ऐ ज़ैदो ऐ सादा तव्हां के ज़ैद मां इन सूरत में ॾींदुसि जेकॾहिं ज़ैद सां हलण जे लाए आमादा थिए। जॾहिं हजरत ज़ैद बिन हारिसा के आंदो वियो मुझे महबूबन जी बारगाह में आयो आहे। हिक तरफ़ हजरत सादा जेकी वेठल आहे हिक तरफ़ हजरत हारिसा वेठल आहे हिक तरफ़ हजरत ज़ैद अची वियो। आमना जे लाल फरमायो ऐ ज़ैद ही तुंहिंजो अबो आहे जंहिंजी तू हक़ीक़ी औलाद आहे। ही तुंहिंजी अम्मा साइण सादा आहे जंहिंजी तू हक़ीक़ी औलाद आहे। मां तुंहिंजो महबूब आहियां
मां तुझो सजल वालिद आया, तू आजाद करदा गुलाम आए। हाने मुझे तरफा तवा के इजाजत आए, जे करे अवहां पंहिंजे हकीकी पियो हारिसा सां वञण चाहियो था पिया, मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफा अवां के इजाजत आए। अल्लाह जे इज्जत जो कसम तारीखी अल्फाज आइन, जडे हजरत ज़ैद बिन हारिसा के यो फरमायो वियो आहे। हजरत ज़ैद बिन हारिसा फरमायो, ऐ मुंहिंजा महबूबा, मां ज़ैद वहां जो गुलाम पहिरें भी हुयुसि, अॼु बि गुलाम आया। हकीकी अबो अम्मा मुझे सरन जो ताज आयल। मुझा महबूबा जॾहिं मां खदीजतुल कुबरा वटां आयो आया, उन्हनि जे वास्ते सां अवां जी बारगाह में आयो आया। आका कॾहिं मूंखे पंहिंजे हकीकी अबे अम्मा जो एहसास ही पैदा कोन्हे थियो त आया मां कंहिं ॿिए वटि रहियल आया या पंहिंजे हकीकी अबे अम्मा खां जुदा थियल आया। हर अर्ज़ कयूं मुंहिंजा महबूबा, मां कॾहिं भी अव्हां जो दरे पाक छॾे नथो सघां पिया। आखिरकार जॾहिं दरे पाक नाए छॾियो, दोस्ताने मोहतरम हाणे आए मुबारक जे बारे में जॾहिं हजरत ज़ैद बिन हारिसा वॾा थिया आहिनि, निकाह मुबारक थियो आहे हजरत ज़ैनब बिन्त जहश रज़ियल्लाहु तआला अन्हा सां। जॾहिं मुंहिंजे महबूबन हुननि जो निकाह उन सिहाबीअ सां करायो आहे, चंद साल या चंद वक़्त गुज़रियो आहे। हजरत ज़ैद बिन हारिसा हजरत ज़ैनब बिन्त जहश जी घरवारी आहे। घरू मामलात जे करे अणबण थी आहे, जे अणबण जे करे हजरत ज़ैद बिन हारिसा पंहिंजी ज़ैनब घरवारीअ खे तलाक ॾिनी आहे। उन तलाक जे दौरान मुंहिंजे महबूबन जॾहिं हजरत ज़ैनब सां निकाह फरमायो, रब जे हुकुम जे मुताबिक़ रब जे फरमान जी तामील कंदे पोइ जॾहिं ताना ॾिना माण्हू मके वारनि त माज़अल्लाह आमना जे लाल पंहिंजे ज़ैद खे पुटु सॼो हुयो। हालांकि हकीकी पुटु न आहे, सॼल ऐं सिकीलधो पुटु आहे, परायो पुटु शरी तौर ते हकीकी जे हुकुम में न आयो हूंदो। हालांकि हकीकी जे लाइ मिल्कियत हूंदी आहे, वरसो हूंदो आहे, तरको हूंदो आहे, हक़ हूंदो आहे। अहिड़ी तरह सॼल पुट जो शरान कोई हक़ न आयो हूंदो। आमना जे लाल जॾहिं ज़ैनब बिन्त जहश सां निकाह फरमायो, अरब जा माण्हू कुफारो मुशरिकीन जेके मुखालिफीन हुया त उहे हिन हुकुम में हजरत ज़ैद के वठंदा हुआ त आमना जे लाल जो हजरत ज़ैद पुत्र हकीकी आहे। माज़अल्लाह ज़ैनब जे तलाक थियण खां बाद में आमना जे लाल हुन सां निकाह कयो आहे। जॾहिं आमना जे लाल निकाह फरमायो, हुननि ताना ॾिना आहिनि। पोइ अल्लाह ताला फरमायो आहे, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीन। ओ कुफ्फारे मक्का, ऐ मुशरिकीन मक्का, मुझो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मजा कंहिंजो पियो न आहे, बल्कि खातमन नबीन आहे, खुदा जो रसूल आहे। मतलब त कंहिंजो पियो न आहे। जीअं पियो जे लाइ हुकुम हूंदो आहे, हकीकी पुट जे घरवारीअ सां निकाह यानी नुंहं सां निकाह नथो करे सघियो पियो। तो कुफार ताना ॾींदा हुआ त माज़अल्लाह महबूबन पंहिंजे नुंहं सां निकाह कयो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे, ऐ दुनिया वारो, ज़ैद मुंहिंजे महबूब जो सॼल पुटु आहे ऐं ज़ैनब हुन जी नुंहं न आहे, बल्कि सिहाबी आहे। अल्लाह ज़ैनब महबूबन जे लाइ हमेशा जे लाइ हलाल फरमाए छॾी आहे। महबूबन निकाह फरमायो, उन खां बाद में आए मुबारक नाज़िल थी। अल्लाह फरमायो, ऐ मुंहिंजा मुखालिफ़ो, मुझे हबीब जा मुखालिफ़ो, जेकॾहिं मुझे महबूब जे मथां तानाज़नी कंदो तो मां खुदा ताला जी तरफ़ां क़ुरान जी सूरत में जवाब ईंदो।